अस्सलाम अलैकुम मोअज़्ज़िज़ नाज़रीन, मां आहियां तव्हांजो पंहिंजो कमर ज़मान हमराणी। तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमराणी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सिंधी टेली फिल्म अमर पारस ते मां काफ़ी वीडियो ठाहे चुको आहियां। उन में मूं मिस्टेकूं ॾिनियूं आहिनि। टोटल 50 मिस्टेकूं सिंधी फिल्म अमर पारस मां मूं कढियूं आहिनि। अञा बि हिन फिल्म में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। मां अॼु उन्हनि ते वीडियो ठाहे रहियो आहियां। दोस्तो यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं जेके मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचो उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा वञनि, त जीअं हिन फिल्म जो वधीक मिस्टेकूं तव्हां ॾिसी सघो ऐं ॾाढनि जी दुनिया ड्रामो ॾिसी सघो। ऐं दोस्तो हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 36। दोस्तो हिन सीन में जॾहिं अमर पारस भॼंदा भॼंदा सिकंदर ख़ान जी गाॾी अॻियां अची बीठा त सिकंदर ख़ान हुननि खां छा पुछो ऐं हुननि सिकंदर ख़ान खे छा ॿुधायो, अचो त ॿुधूं। केरु आहियो तव्हां? साईं मुंहिंजो नालो अमर आहे। ही पारस आहे। ही कंहिंजा माण्हू हुया? साईं पीर सुल्तान जा माण्हू हुया। ऐं मां भेण आहियां पीर सुल्तान जी। पीर सुल्तान? वियो गाॾी में। ऐं मां भेण आहियां पीर सुल्तान जी। ऐं मां भेण आहियां पीर सुल्तान जी। दोस्तो हिन लफ़्ज़नि ते गौर कयो त पारस सिकंदर ख़ान खे सिर्फ़ु इहो ॿुधायो आहे त मां पीर सुल्तान जी भेण आहियां। सिर्फ़ु इहो ॿुधायो अथसि त मां पीर सुल्तान जी भेण आहियां। पर हीअ जॾहिं सिकंदर ख़ान सुलेमान ख़ान जी हवेलीअ ते पहुता त सिकंदर ख़ान पंहिंजे वॾे भाउ सुलेमान ख़ान खे छा पियो ॿुधाए, त अचो त मां तव्हांखे उहो ॿुधायां। ही केरु आहिनि? अदा साईं, ही छोकिरी पीर सुल्तान ऐं जमाल जी भेण आहे। सुल्तान ऐं जमाल जी भेण आहे। ऐं मां भेण आहियां पीर सुल्तान जी। सुल्तान ऐं जमाल जी भेण आहे। त दोस्तो हाणे तव्हांखे मिस्टेक सम्झ में आई हूंदी त पारस सिर्फ़ु सिकंदर ख़ान खे इहो ॿुधायो त मां पीर सुल्तान जी भेण आहियां, पर सिकंदर ख़ान सुलेमान ख़ान खे इहो बि ॿुधाए छॾियो त हीअ जमाल जी भेण आहे। यानी त पारस इहो ॿुधायो ई कोन हो त मां जमाल जी भेण आहियां। त पोइ सिकंदर ख़ान खे कीअं ख़बर पई? तव्हां कमेंट में असांखे ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 37। दोस्तो हिन सीन में ॾिसो त पारस हिन दरवाज़े खां पई थी वेहे ऐं अमर पारस खां पोयां थो वेहे। तव्हां गौर सां ॾिसो। दोस्तो हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त पारस हिन दरवाज़े खां थी वेहे ऐं अमर उन खां पोयां थो गाॾीअ में वेहे। जेकॾहिं पारस हितां थी वेहे त पारस खे सिकंदर ख़ान जे बंगले वटि हिन दरवाज़े खां लहिणो हो, पर तव्हां सीन उन में ॾिसो त पारस किथां पई लहे ऐं अमर किथां पियो लहे। हीउ ॾिसो दोस्तो त अमर ऐं पारस जी बिल्कुलु पोज़ीशन ई तब्दील थी वई आहे। अमर हितां पियो लहे जॾहिं तो पारस खां पोयां चढ़ियो हो, त अमर खे हुन दरवाज़े खां लहिणो हो, पर अमर हिन दरवाज़े खां पियो लहे ऐं पारस हुन दरवाज़े खां पियो अचे जितां पारस अॻु में चढ़ी हुई। त दोस्तो हीअ सभ खां वॾी मिस्टेक आहे। तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 38। दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसंदव त रूबी अली यानी पारस खे ॻाढ़े कलर जा कपिड़ा पहिरियल आहिनि। तव्हां गौर सां ॾिसो त हिन सीन में रूबी अली यानी पारस खे ॻाढ़े रंग जा कपिड़ा पहिरियल आहिनि, पर तव्हां हिन सीन में ॾिसो त रूबी अलीअ खे हिन सीन में ब्लू कलर जा कपिड़ा पहिरियल आहिनि। जॾहिं त सिकंदर ख़ान वारनि वटि जिते हिननि पनाह वरिती हुई उन्हनि का बि औरत घर में कोन्हे जो हीअ कपिड़ा उन्हनि जा वठे। त तव्हां दोस्तो ॿुधायो त हिन इहे कपिड़ा आंदा किथां, जॾहिं त हीअ बिना कपिड़नि जे घरां निकिती हुई। दोस्तो मतिलबु त हिन हिकु जोड़े में पंहिंजो घरु छॾे अमर सां भॼी हुई।
त हिते हिन ते ॿियो जोड़ो किथां आयो। इहा बि हिकिड़ी वॾी मिस्टेक आहे। जेकर तव्हां हिनखे मिस्टेक सम्झो था त हिन वीडियो जे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 39। दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसो त सुल्तान ऐं जमाल पारस खे वठण लाइ सुलेमान ख़ान जे ॻोठ वञी रहिया आहिनि। त हिन वक़्तु राति आहे ऐं हिननि खे ॾिसो त कहिड़े रंग जा कपिड़ा पहिरियल आहिनि। तव्हां दोस्तो गौर सां ॾिसो ऐं हिते जमाल जे कुल्हे ते कुझु बि न आहे। दोस्तो तव्हां हिन सीन में गौर सां ॾिसो ऐं दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसो त सुलेमान ख़ान जे घर पहुचंदे सुल्तान ऐं जमाल खे सुबुह थी वियो। ऐं तव्हां दोस्तो ॾिसो त हिते हिननि जा कपिड़ा बि चेंज आहिनि ऐं जमाल जे कुल्हे ते लुंगी आहे, जॾहिं त पहिरियां हुनखे जैकेट पहिरियल हो। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसो, जैकेट या अलाए छा कुझु बि पहिरियल हुयो, हाणे लुंगी कुल्हे ते ॾिसो त एतिरो जल्दी हिननि कपिड़ा बि चेंज करे छॾिया। गौर सां दोस्तो ॾिसो। मिस्टेक नंबर 40। दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त जमाल ऐं सुल्तान जे पोयां हिकु हमरा बीठल आहे ऐं जमाल सुल्तान बिल्कुलु गॾु बीठल आहिनि, कुल्हे सां मिलाए। गौर सां ॾिसो दोस्तो। ऐं दोस्तो हिते ॾिसो त उहो हमरा बि ग़ाइबु आहे, जॾहिं त सुल्तान जमाल जे कुल्हे में मिलाए बीठो हुयो, उहो बि हिते कोन्हे। दोस्तो हिते तव्हां पोयां गौर सां ॾिसो त उहो हमरा बि ग़ाइबु आहे। हिते हिन हमरा जो अधु हुअणु खपे आहे, मतिलबु हिकिड़ो पासो हुअणु खपे आहे, पर न, हिते उहो हमरा बि ग़ाइबु आहे। दोस्तो वरी हिन सुल्तान वारे सीन में ॾिसो त हिते जमाल बि कोन्हे जेको सुल्तान जे कुल्हे जे भर में हुयो ऐं उहो पोयां हमरा बि ग़ाइबु आहे। गौर सां ॾिसो दोस्तो, पोयां हमरा बि ग़ाइबु आहे, जॾहिं त जमाल खे सुल्तान जे कुल्हे बराबरि हुअणु खपे आहे, उहो बि हिते ग़ाइबु आहे। दोस्तो अॼु जे लाइ बसि एतिरो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, कमेंट कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तो ही मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। दोस्तो अमर पारस फिल्म में मां 40 मिस्टेकुनि जो वीडियो ठाहे चुको आहियां। अञा बि हिन फिल्म में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि, मां उन्हनि ते बि वीडियो ज़रूरु ठाहींदुसि। ऐं दोस्तो ही मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं पंहिंजे होस्ट ऐं दोस्त कमर ज़मा हमरा हिनखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।